केस टियों शादी जो आसरो ॾेई ज़िंदगी अज़ाब करे वियो आहिनि। हिकिड़ियूं अहिड़ियूं कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि जंहिंजे इज़हार लाइ आम लफ़्ज़ बि सोन जी भावना रखंदा आहिनि। रसूल मेमण जी ॻाल्हि जीअं त सोन केॾो बि सस्तो हुजे पर हूंदो महांगो आहे। मुहबत रूह जो उहो गुल आहे जेको ख़ामोशी में फुटंदो आहे। उनजे इज़हार लाइ लफ़्ज़नि जो फ़सुलु पोखणु अजायो आहे, पर ज़िंदगी जो सभ खां वॾो भयानक ऐं अफ़सोसनाक अलमियो उहो बि आहे त अव्हां जंहिंसां प्यारु कंदा आहियो उनखे ख़बर ई नाहे हूंदी त को मुंहिंजी चाहत में आसमाननि खे छुही रहियो आहे। नतीजे में उहो माण्हू मायूस थी पंहिंजे अंदर में क़ब्रिस्तान क़ाइमु करे छॾींदो आहे, जिते रोज़ पंहिंजे सुंदर सपननि खे कुंवार जीअं सजाए सींगारे ऐं सती जती करे दफ़नाए छॾींदो आहे, या वरी पंहिंजे उबाम अहसासनि खे इंतज़ार जे स्लेब ते ईसा जीअं टंगे ऐं रत खां आजो करे तबीरनि जे कफ़न बिना ख़्वाबनि खे दफ़न कंदो आहे, त कॾहिं वरी पंहिंजे जज़्बनि खे गले बजाए पेरनि खां ॿुॾी काती सां ज़िबह करे तदफ़ीन जी रुईदाद ताईं रोदन कंदो रहिजी वेंदो आहे। हीअ कहाणी आहे अहिड़ी बुर्दबार औरत जी जंहिं वटि हर वक़्तु मुर्क टहक मज़ाक मस्ती ऐं इंसान दोस्ती वारो जज़्बो हुयो। समाजी क़ानून मुताबिक़ औरत खे हिकु ॾींहुं मुकमल थियण लाइ कंहिं मर्द जी चूंड या वालदेन पारां ॾसियल ख़्वाहिश जे एहतराम में हा करणी पवे थी, पर हिन केस में 30 साला नुसरत शादी वारे रिश्ते जे चकर में पंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरंदे ॾिठो ऐं पोइ बेवजह रुसवाई ऐं ज़िलत ॾींदड़ शख़्स ख़िलाफ़ मैदान जंग में लही आई ऐं हू केतिरे ई वक़्त खां क़ानूनी तौरु पंहिंजो ऐं ॿिनि मुतासिर नियाणियुनि जो केस खणी राय हक़ में पाण मल्हाए रही आहे। नुसरत ॿुधायो त मुंहिंजो काफ़ी माण्हुनि सां सुठो दोस्ताणो रवैयो रहियो आहे। सदाईं खिल भोग मज़ाक मस्ती। मां कॾहिं बि मायूस या मुंझारो खणी ॿियनि खे परेशान नाहे कयो। मां चाहींदी आहियां मुंहिंजा ॾुख मूं सां ई हुजनि, मुंहिंजे करे को ॿियो परेशान छो थिए। मुंहिंजी सोच हूंदी आहे सभिनी सां हुस्न इख़्लाक़ तौरु पेश अचिजे ऐं ॿियनि जी मदद करण में मूंखे काफ़ी दिली सुकून मिलंदो आहे। सोशल मीडिया ते बि काफ़ी सारा माण्हू वीचारा मुंझारे जो शिकार हूंदा आहिनि। पोस्टूं ईंदियूं आहिनि फलाणे जी मदद कयो वग़ैरह वग़ैरह। सोशल मीडिया ते हज़ारे माण्हू अजायो राब्तो करण जी बि कोशिशि कंदा रहिया आहिनि, पर मां सभिनी खे हासिले मक़सद तौरु जवाबु ॾींदी हुयसि। पर हिकु शख़्स जा रोज़ लातादाद मैसेज ईंदा हुआ ऐं मैसेजिस पढ़ी मूंखे हू इंसान दोस्त लॻो जंहिंसां कचहरी करे महसूस थियो त सुठो ऐं नेक इंसान आहे, पर हू जानवरनि खां बि बदतरीन शख़्स निकितो, इंसानी रूप में बघियत सिफ़त माण्हू। असांजी कचहरियुनि जो सिलसिलो हलियो। असां हिक ॿिए जो एतमाद खटे वरितो ऐं हिन मूंखे शादी जी ऑफर कई। मूं समेत मुंहिंजी फैमिली बि हिन ते एतमाद करे वरितो ऐं एतिरे क़दुरु असां शादी खां पहिरियां मङणी ऐं निकाह जूं तारीख़ूं तइ थी करे छॾियूं। उन खां पहिरियां हिन शख़्स मूंखे चयो त बसि हाणे पाण ॿई कुझु ॾींहंनि में हिकु थी वेंदासीं। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। मूंखे बि नेठि शादी करणी हुई ऐं रातियुनि जूं रातियूं असांजूं कचहरियूं हलंदियूं रहियूं। नेठि हिकु ॾींहुं हिन फोर्स कयो त छा मां अव्हांखे ॾिसी सघां थो वीडियो कॉल ते। हिन जी घणे इसरार ते मां हा कई। मूं सां बिल्कुलु अहिड़ो रवैयो रखियो जीअं ज़ाल मुड़ुस जो जिस्म हिक ॿिए जी अमानत हूंदो आहे। मां ईअं हिन जी अमानत बणिजी वियसि ऐं मुंहिंजा ख़्याल सोचूं मुस्तक़बिल सभु कुझु उहो शख़्स बणिजी चुको हुयो। सिर जो साह जो मालिक बणिजी चुको हुयो। मां पाण हिन शख़्स खे अर्पे वेठी हुयसि। फ़िक्र फ़हम नज़र नज़म व ज़ब्त ईंदड़ वक़्त जी ख़ुशी समेत मां दिलि दिमाग़ पंहिंजे जिस्म जो मालिक बि हिन शख़्स खे सम्झो, छो त हू मुंहिंजो थियण वारो वर हुयो। हू जीअं चवंदो रहियो मां कंदी रहियसि। चयाईं उथ त उथी बीठसि ऐं चयाईं वेह त वेही रहियसि। चयाईं लिबास लाहे त मां लाहे छॾियो। चयाईं पाए त मां पाए छॾियो। मां पाण खे फ़र्मा बरदार ज़ाल जीअं सभिनी ख़ूबियुनि खे अपनाए हिन शख़्स खे विञाइण न पियो चाहियो। हिकु ॾींहुं हिन चयो कुझु पैसा खपनि था, मूंखे सख़्तु ज़रूरत आहे। मां पार्लर हलाइण सां गॾु क़ानून जी शागिर्दियाणी जी हैसियत तौरु कमु कंदी हुयसि। सॼी वीसी मां हिन शख़्स खे ॾिनी जेको मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु हुयो।
जॾहिं शादी जूं तारीख़ूं वेझो आयूं हू मुसलसिल बहाना कंदो रहियो, मां परदेसी आहियां, नथो अची सघां, कुझु पैसनि जी ज़रूरत आहे वग़ैरह वग़ैरह। तेसीं मुंहिंजे मालिकनि बि चयो हीउ कहिड़ो इंसानु आहे, शादी मङणी जी तारीख़ वेझो अचण वारी आहे ऐं हू तुंहिंजे करे एतिरो कुझु बि नथो करे सघे। नेठि मां बि कावड़ में अची हिनखे चयो, मुड़ुस जी ज़बान हिकु हुजणु घुरिजे, बहाना त कमज़ोर औरतूं कंदियूं आहिनि। मां अव्हां लाइ सिर जो सांगो लाहिण लाइ तयारु आहियां, अव्हां मुंहिंजे करे टिकट नथा वठी सघो। ख़ैर हिन खे घणे बहस खां पोइ टिकट जा पैसा बि हथ करे ॾिना, पर हू धोखेबाज़ न आयो। चवणु लॻो, धरती देस जे शहीदनि जे रत जो कसम, मां नथो अची सघां। मतिलबु हिन बहाना करण जा सभु हरबा इस्तेमालु कया, पोइ बि खुटी पियो। नफ़सियाती तौरु जॾहिं इंसानु खुटी पवंदो आहे त पोइ वझ वठी बहाना करे, गोड़ गमसान या रड़ियूं दाहूं करे, गार गंद करे फ़रार थियण जी कोशिशि कंदो आहे। पाण खे आजो करण लाइ हिन शख़्स बि ठीकु ईअं ई कयो, ऐं मां जेका बदनसीब हिन जी कुंवार थियण वारी हुयसि, हिन बहाना करे फिटाइण जी कोशिशि कई। कुझु ॾींहं गुज़रिया, मां हिन खे परचाइण ऐं सम्झाइण जी कोशिशि कई। मूं घणो सम्झायो, पर हू मुख़्तलिफ़ क़िस्म जा बहाना करे मूं सां नाज़ेबा ज़बान इस्तेमालु कंदो रहियो। नेठि उहा तलख़ी असांखे परे खणी वई। मां हिन खे चयो, मर्द जो उहो शान नाहे त कंहिं औरत सां एतिरो घटि वधि ॻाल्हाए। मां त वरी बि अव्हां जी ज़ाल थियण वारी आहियां। तंहिं ते हू अञा वधीक भड़की उथियो ऐं अलाए कहिड़े क़िस्म जो ज़हर उॻाचण लॻो ऐं मुंहिंजी गैरत खे ललकारींदे चयईं, तूं ज़ाल थियण जे लाइक़ु नाहीं। मां वरी मिंथ कई त औरत वटि हूंदी इज़त आहे, तूं इज़त खे दाग़दार न कर। उन ते मछिड़िजी हिन चयो, हाणे मूंखे कुझु पैसा मोकिल, न त ॿी सूरत में अव्हां जा वीडियो लीक कंदसि। मां हिन अॻियां घणो ॿाॾायो, ईअं न कर, एतिरो ॿाॾायो, मिंथूं कयूं जो ख़ुदा अॻियां कयां हा त हू मुंहिंजी ज़बान ते आयल हर ख़्वाहिश खे पूरी करे छॾे हा। मां तोखे पंहिंजे जिस्म जो हिसो यानी मुड़ुसु सम्झो। तव्हां शादी भली न कयो, पर मूंखे रुसवा न कयो। तंहिं ते हिन शख़्स चयो त मां तोखे एतिरो रुसवा ख़्वार ऐं ज़लील कंदसि जो को बि मर्द तोखे पंहिंजो न कंदो। ऐं ईअं चई हिन राति जो मुंहिंजूं उहे वीडियोज़ वायरल कयूं। जॾहिं मां हिन जी ज़ाल जी हैसियत सां गुफ़्तगू कई हुई, वायरल थियूं, त मां सोचियो ख़ुदकशी करे छॾियां, पर किन इंसान दोस्तनि, मसीहा ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि मूंखे सम्झायो त नाहक़ ख़िलाफ़ु विढ़िबो आहे। गद्दार जी क़ानूनी सज़ा आहे, धोखेबाज़ खे उन जे कयल करतूतनि जी सज़ा ॾिजे। ॾोह हिन कमज़र्फ़ ज़लील शख़्स जो आहे जेकर अव्हां ख़ुदकशी करे छॾी त अव्हां जो मौत असांजे ख़ानदान मथां हिकु बदनुमा दाग़ हूंदो। उन करे हर मास ते असां अव्हां सां गॾु आहियूं। ऐं पोइ मूंखे अहिड़ो हौसलो मिलियो जो मां अज़म करे वेठसि त ज़िंदगी जो फ़िलहालु मक़सदु ई हिकु आहे, उन बेवड़े माण्हू खे ॻोल्हे समाज खे लॻल नासूर माण्हुनि खे नंगो कजे ऐं मां पोइ मुसलसिल उन माण्हू जी ॻोल्हा में क़ानूनी पासा, कोर्ट कचहरियूं, MBC तोड़े हर लिहाज़ खां कोशिशि करे उन खे क़ानून जे कटहरे में आणण लाइ सरगर्म आहियां। मुंहिंजे अहिड़े रद्द अमल ते हू बुखियो बघियड़ वधीक मछिड़िजी मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे बदनाम करण लाइ वसां नथो घटाए, पर मां तेसीं साह न खणंदसि जेसीं उन किरियल माण्हू खे कयल दगा जी सज़ा न ॾियारियां। उन ॻोल्हा ऐं जांच दौरान मूंखे पतो पियो त उन वहशी जानवर अलाए केतिरियूं ज़िंदगियूं तबाह कयूं आहिनि। जीअं जीअं मां जांच कंदी वियसि, तीअं तीअं मूंखे उन विछूअ जूं ॾंगियल अलाए केतिरियूं मासूम औरतूं मिलियूं। मां अहद करे उन्हनि औरतुनि सां वचन कयो त अचो मुंहिंजो साथ ॾियो, उन वहशी जानवर खे ॻिचीअ में पटो विझूं। जे अव्हां मुंहिंजो साथ न ॾींदव त अहिड़ा रहज़न असांजे ईंदड़ नसुलनि अव्हां जे ॿचनि जूं इज़तूं बि नीलाम कंदा। अॼु असां मुतासिर आहियूं ऐं ख़ामोश रहियासीं त सुभाणे का ॿी न्याणी तबाह थींदी, को ॿियो घर उजड़ी तबाह थी वेंदो, त का ॿी न्याणी तबाह थींदी, को ॿियो घर उजड़ी तबाह थींदे नज़र ईंदो। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असांखे ख़ामोश नाहे वेहणो। जेको थियणो हो सो थी वियो। इंसानु माउ जे पेटां उघाड़ो आयो आहे, वक़्त सां गॾु जिस्म जी नशोनुमा थी। जेकॾहिं उन पोज़ीशन में कंहिं असांखे ॾिसी वरितो त उन जो हरगिज़ उहो मतिलबु न आहे त ख़ुदा पारां मिलियल हसीन ज़िंदगी जो ॾीओ उझाए
वेहूं। अचो त पाण सां थियल नाइंसाफ़ी, ग़लति बयानी ऐं वफ़ा जे नाले ते मिलियल बदनामी जो तोग उन वहशी जानवर जी ॻिची में विझूं, न त ईंदड़ वक़्त में केतिरियूं ई मासूम नियाणियूं अहिड़नि बगड़नि हथां चीरजी वेंदियूं। मुंहिंजे अहिड़ी ख़ातिरी खां पोइ काफ़ी ख़ामोश छोकिरियूं बि निकिरी आयूं। मां बदनाम थियल हुअसि सोशल मीडिया जी नज़र में, उन करे अहिड़ियुनि छोकिरियुनि मूंखे जल्दी ॻोल्हे वरितो ऐं किन खे मां ॻोल्हियो, किन एतिराज़ु कयो। गॾु थी न बीठियूं त बसि इज़त वेई ॻाल्हाईंदासीं त अञा बदनाम थींदासीं। मां घणी कोशिश बाद उन्हनि मुतासिर औरतुनि जे ज़हन साज़ी करे पंहिंजी हिकु टीम ठाही आहे ऐं जल्द उन मुजरिम खे कानून जे कटहरे में आणण जी कोशिश कंदासीं। उहा ई असांजी फ़तयाबी हूंदी।